काज़ी अहमद में ॻोठाणनि पारां घर ते हमिलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। काज़ी अहमद वेझो ॻोठ ढोलण मलाह जे बादल मलाह ज़ख़्मी हालत में पंहिंजे पुट हाकिम मलाह सां गॾिजी प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची साफ़ियन ॾाढो दाहींदे चयो त असां पंहिंजी ज़मीन ते कमु करे रहिया हुआसीं त असांजी बिरादरीअ जे अलाॾिनो मलाह फ़कीर मोहम्मद अली गोहर ऐं शाहनवाज़ मलाह ओचितो असां मथां लठियनि ऐं कुआड़ियुनि सां हमिलो करे ॾिनो, जंहिं सबबि असीं ज़ख़्मी थी पियासीं। बेगुनाह ज़ुल्म असांजो पंहिंजा खाता बनियूं असांखे पंहिंजूं आहिनि, असीं खातेदार असांखे पंहिंजी बनी पूरी पंहिंजे खाइण जी आहे। असां सां शानू ऐं अलाॾिनो ऐं फ़कीरो ऐं अली गोहर मोला बश्क ऐं अला बश्क इहे हुन जा 7 ई पुट ढोलूअ जा असां सां ज़ुल्म करण था चाहिनि। हुननि चयो त असां बचलपुर थाणे ते एनसी दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदार बाअसर हुजण करे संदन ख़िलाफ़ कार्रवाई करण खां लवाए रही आहे। हुननि वधीक चयो त जवाबदार धुर ॾाढ जे ज़ोर ते असांजी ज़मीन फबाए असांखे ॻोठ मां लॾाइण चाहे थी। छा बि धमकियूं पियो ॾिए असांखे पुलिस वारो ऐं एसएचओ साहिबु असांजी अदालत कोन थो करे, असांखे गॾे पियो, असांखे पैसा वठो ऐं हुन असांखे चए थो त बनी लिखी ॾियो, हरू भरू खाते वारी बनी असीं कीअं ॾियूं, असांखे पंहिंजे खाइण जी पूरी आहे, असां सां ज़ुल्म आहे, असां सां नाजाइज़ी आहे, असांखे धमकियूं ॾियो, सूबेदार पैसा वठो ऐं असांखे चए थो बनी लिखी ॾियो, असांखे ख़ुदा काने मदद करे खातो असीं कीअं ॾियूं, असांखे पंहिंजी पूरी आहे बनी आहे। मुतासिरनि एसएसपी नवाब शाह ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk